अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असांजे इंटरव्यू सेशन में तव्हांखे भली कार। नाज़रीन, म्यूज़िक जेका आहे सा हमेशह रूह जी ग़िज़ा रही आहे ऐं म्यूज़िक सां जेकॾहिं को लाॻापियल महिमान अची वञे त पोइ उन सां मिली ऐं उन सां ॻाल्हाए ख़ुशी बि थींदी आहे। वरी उन खां ज़ाहिरी ॻाल्हि आहे त कुझु ॿुधिबो बि सही। असांजे अॼु स्टूडियो में हिकिड़ो अहिड़ो फ़नकार मौजूदु आहे जेको ख़ानदानी गायक आहे, जंहिंजो ग्वालियर ख़ानदान सां ताल्लुक़ु आहे ऐं असांजे मशहूरु फ़नकार वहीद अली जो साहिबज़ादो आहे। असां अॼु हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उन जूं थोरियूं वहीद अली जूं यादूं जेके आहिनि से ताज़ियूं करण जी कोशिशि कंदासीं त उन्हनि खे केतिरी तव्हांखे ख़बर आहे त शोहरत मिली ऐं संदन फर्ज़न जेके हींअर ॻाइनि पिया, छा उहे बि ओतिरो सुठो ॻाइनि पिया या जेको आहे सो ॻाइण जे मैदान में उन्हनि पंहिंजे वालिद खे कम्पीट करण जी कोशिशि कई आहे या न। सो अचो त हुन सां कचहरी कयूं। भई इकरार, तव्हांखे असांजे स्टूडियो में भली कार। वॾी महिरबानी। असांखे ॿुधायो त तव्हां वहीद अली जा साहिबज़ादा हुजण जे नाते यकीनन तव्हांजो सिंगिंग सां जेको आहे सो शौक़ु रहियो हूंदो जी। ऐं तव्हां सिंगिंग हींअर कयो पिया त तव्हां कॾहिं खां शुरूआति कई आहे ॻाइण जी? कंहिंखां सिखियो? कंहिंजो जेको आहे सो मतिलबु ईअं सम्झो शागिर्दी क़बूल कई पंहिंजे ख़ानदान में? असल में मूंखे इहो नंढपण खां 7वीं 8वीं उमिरि में जॾहिं मां हुउसि त मूंखे माना बाबा खे ॿुधंदा हुआसीं त नंढिड़ो ई हुउसि मां। बाबा माना जीअं फंक्शन तां ईंदा हुआ, प्रोग्राम तां ईंदा हुआ त पोइ बि अची थोरो माना रियाज़ करे पोइ सुम्हंदा। घणी माना इहो थकावट हूंदी हुई त पोइ कॾहिं केॾी केॾी महिल न बि कंदा हुआ, पर जेकॾहिं कंदा हुआ त पोइ मां पंहिंजी निंड फिटाए बाबा वटि वञी वेही रहंदो हुउसि सियारे ऊन्हारे। अच्छा। बाबा मूंखां पुछंदा, तूं वञी सुम्ह, तूं छो थो उथी अची वञी मूं वटि? मुंहिंजो मूंखे सुठो लॻे थो तव्हांखे ॿुधी। अच्छा। सिखंदे भला इहा मूंखे ख़बर न आहे त मां सिखणु चाहियां थो या न, पर मूंखे तव्हां ॻायो था, मूंखे सुठो लॻे थो त मां चाहियां थो मां तव्हां वटि वेही तव्हांखे ॿुधां। बाबा ॾिठो त हिन लॻाव लॻे थो माना ही। पोइ बाबा मूंखे चए थो, तूं अञा मंज़िल पई आहे, अञा दौर पियो आहे, तूं फ़िलहालु तूं पंहिंजी स्टडी पूरी कर। पोइ हिन खे वरी इहा त घर जी ॻाल्हि आहे, जेॾी महिल तूं चाहींदे तोखे मां सेखारे छॾंदुमि। मुंहिंजो शौक़ु इहो आहे त पंहिंजी ग्रेजुएशन कर, डॉक्टर थी। अच्छा। त पोइ तोखे मां माना हिकिड़े माना सुठे माना प्लेटफॉर्म तां तोखे मां इहो लॉन्च कंदुसि। ठीकु आहे। चलो मुंहिंजो ठीकु आहे। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में अचनि ई कोन, मुंहिंजो नंढिड़ो हुजां मां त वरी ॿिए चकर, वरी टे चकर, वरी ईअं बाबा जो माना ईअं ॻाइणु। ऐं मुंहिंजो वरी आख़िर मूं चयो, बाबा मूंखे सेखारियो ॻाइणु, मां सिखणु चाहियां थो। अच्छा, हुन वक़्त में तव्हांजी उमिरि केतिरी? माना ईअं 5-7 सालनि जी ॻाल्हि आहे, माना 5 महीननि जी। अच्छा अच्छा। 7 सालनि जो जॾहिं मां होसि त माना 5-7 महीननि जी इहा ॻाल्हि आहे। हुन खां पोइ जेको आहे बाबा सां मूं इज़हार कयो, मूंखे ॻाइणु सेखारियो। मूंखे सिंधी ॻाइण जो वॾो शौक़ु आहे। अच्छा। त चईं, हा तूं सिखंदे? चवंदो मुंहिंजो, हा मूंखे सेखारियो। पोइ मूंखे थोरो माना 10 मिंट ईअं रियाज़ कराई। चवंदो अञा तुंहिंजे भुत में उहा जान न आहे त रियाज़ तूं बर्दाश्त करे सघीं। अच्छा। त मुंहिंजो मां थोरो माना जिस्म माना ईअं तमामु भुत में कमज़ोर हूंदो हुउसि ऐं बीमार बि रहियो आहियां मां नंढपण में। बाबा चयो, खा पी, जॾहिं तुंहिंजे भुत में जान ईंदी पोइ तोखे मां 2-2 कलाक 3-3 कलाक रियाज़ कराईंदा। 10 मिंट तो लाइ वॾा आहिनि। मतिलबु त सिंगिंग जे लाइ, रियाज़ करण जे लाइ बि सुठी सिहत जी ज़रूरत आहे। बिल्कुलु, छो त हुन में दम ख़म खपे थो, हुन में ताक़त खपे थी। हाणे हू ताक़त लॻाइण जो बि जेको आहे सो माना हिकिड़ो उहा आहे टेक्निक आहे। अच्छा। ईअं माना घणी ताक़त लॻाइण सां आवाज़ु ख़राबु थी वेंदो आहे, गलो ख़राबु थी वेंदो आहे। हाणे हिनखे कंट्रोल में रखी हुनखे रियाज़ करिणो आहे। माना गले खे अहिड़ो रखिणो आहे त माना संगीत में माना इहो ॻाइण गायकी में 3 सप्तकूं हूंदियूं आहिनि। छा हूंदियूं आहिनि? सप्तकूं चइबो आहे। हा, माना 3 काइंट्स हूंदा आहिनि, माना हिकिड़ो, 2 ऐं 3। हिकिड़ो बेस हूंदो आहे, हिकिड़ो विचो हूंदो आहे, हिकिड़ो मथे हूंदो आहे। ओके। हाणे हुन बेस खां वठी मथे ताईं आवाज़ु हिकु जहिड़ो रहे। अच्छा। छो त घणनि माण्हुनि खे तव्हां ॿुधो हूंदो त हेठां कुझु हुननि जो आवाज़ु हूंदो आहे, विच कुझु हूंदो आहे, मथे कुझु थी वेंदो आहे। पर असांजी वॾनि जी जेकी सिख्या आहे उहा हुन में इहा बि तमामु ज़रूरी आहे त बेस खां वठी टीप ताईं
हिकु जहिड़ो आवाज़ु हुजे अच्छा ऐं हुन में माना चेंजिंग न हुजे, माना मथे वियो त उहा इहो लेडीज़ आवाज़ु थी वञे या मायुनि वारो आवाज़ु थी वञे, हेठां वरी मर्दनि वारो, वरी हेठां वरी हुन खां बेस में मतलब आवाज़ में का तब्दीली न अचे, तब्दीली उन न में अचे। यकसानियत जेका आहे बिल्कुलु। सा रहे। अच्छा इहो तव्हां जॾहिं पंहिंजे फादर खां सिखियो पे त उहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां हिकिड़े फ़नकार जा जेके साहिबज़ादा हुयो, पर इहो ॿुधायो त को बि माण्हू मतिलबु जंहिंजो सिखण जो शौक़ु हुजे जी जी ऐं उन जे आवाज़ में यकसानियत कोन्हे, त छा उहो रियाज़ सां ऐं सिखण सां जी जी उन जे आवाज़ में बहितरी अची सघे थी ऐं को बि माण्हू कंहिं बि मतिलबु स्टेज ते अची सिखण मतिलबु गायकी सिखी सघे थो? बिल्कुलु सिखी सघे थो, हुनमें हुनजो शौक़ु ज़रूरी आहे। शौक़ु ज़रूरी आहे। हाणे हुन मिसाल हणो, हिकिड़ो ॾींहुं मां रियाज़ कयां, मां भले ई वॾे घराणे सां आहियां या गायकी घराणे सां आहियां, मां गायक जो पाण फर्ज़ंद आहियां या कुझु बि आहे, पर जेसि ताईं मां पाण रियाज़ न कंदुसि तेसि ताईं न ईंदो। हीउ कमु अहिड़ो आहे त भले ई कंहिंजो बि माना कंहिं बि गायक जो पुटु हुजे, हू जेतिरो हुनखे अचे थो हू हुनखे शरबत में माना पाणी में घोले माना ईअं पीआरे नथो सघे। हुनखे ओतिरी महिनत करणी पवंदी, जेकॾहिं हुनखे ॻाइणो आहे ओतिरी महिनत करणी पवंदी जेतिरी हुनजे पीउ कई आहे, चाचे कई आहे, मामे कई आहे, ॾाॾे कई आहे, नाने कई आहे। पोइ त हू मंदरु वञी माणींदो। हुनजी बि जेकी आहे इहा पक न आहे त हिन डिग्री न आहे। हीअ का यूनिवर्सिटी में जेको आहे सो को पेपर ॾेई जेको आहे सो माना ईअं त न आहे त माना रिज़ल्ट मिली वियो तव्हांखे डिग्री मिली वई, हिन में डिग्री बि न आहे मिलणी। अच्छा अॼुकल्ह जेके नौजवान आहिनि घणो करे मतिलबु ईअं ई शौक़िया जेके ॻाइणु शुरू कंदा आहिनि ऐं उन्हनि खे मतिलबु पुठियां का एतिरी घणी ट्रेनिंग बि कोन हूंदी आहे, क्लासिकल मौसीक़ी जी का ॼाण बि कोन हूंदी आहे ऐं यकदमि अची जेको आहे सो स्टेज ते ॻाइणु शुरू कंदा आहिनि, त छा सिर्फ़ु सुठो आवाज़ु हुजणु ज़रूरी आहे या उन सां गॾो गॾु क्लासिकल मौसीक़ी जी ॼाण तरबियत उहा बि ज़रूरी आहे जेका तव्हांखे तव्हांजो जेको ईअं चइजे त उहो जेको तव्हां शोबो खयों आहे मौसीक़ी जो उन में हिकिड़े सुठे फ़नकार जे तौर ते तव्हांखे उते कमु करण जे लाइ सभु शयूं ज़रूरी आहिनि? असल में छा आहे जो ॻाइण लाइ जेको आहे न हू बेसिक जेको आहे मतलब आवाज़ ज़रूरी आहे या तरबियत बि ज़रूरी आहे? सिखणु ज़रूरी आहे, आवाज़ बि हुजे ऐं तरबियत बि हुजे। तरबियत माना जीअं माना सुठे फ़नकारनि में वेहणु, हुन सां गॾु टाइम गुज़ारणी आहे, इहा हिकिड़ी ॿी शइ आहे। उस्ताद वटि वेही प्रॉपर तरीक़े सां हुनखे सिखणो आहे कम खे, जीअं अलिफ बेसिक बि आहे। हा, ऐं हुन सां हुनमें जॾहिं हू पाण ॻाईंदो सिखी ॻाईंदो त हुनखे माना ॿुधण वारनि खे सुठो लॻंदो ई लॻंदो, पर पाण ॻाइण वारे खे बि सुठो लॻंदो ॻाईंदे महिल बि, त यार माण्हू माना ज़मीर में या ज़हन में माण्हू मुतमिन त हूंदो न मां सिखियो आहे। पोइ हू जॾहिं ॻाईंदो आहे न हुनखे पाण खे बि मज़ो ईंदो ॿुधण में। हाणे हिकिड़ो हीअ जेका अॼुकल्ह असांजा दोस्त जेका ॻाइनि था, मौला हुनखे सभिनी खे सलामत ख़ुशि रखे। हिकिड़ो त हू चाहिनि था त हिकिड़े ॾींहं में वॾा नाले वारा थी वञूं, हिकिड़ी राति में ई जेको आहे सो माइकल थी वञूं ऐं जेको आहे सो पब्लिश बि थी वञूं ऐं सभु अवार्ड एल्बम बि अची वञे, अवार्ड बि मिली वञे। बिल्कुलु ईअं माना बाय चांस कॾहिं थी बि वेंदो आहे, पर हू हुनजो हिकिड़ो टाइम पीरियड आहे। माना ही हर हिकु जंहिंजो गायकी में नाला थींदा आहिनि न दुनिया में, फेमिंग जेकी मिलंदी आहे, हुनजो हिकिड़ो टाइम पीरियड आहे। 10 साल, 5 साल, 2 साल, 3 साल, हुन 2 सालनि में या 10 सालनि में जेको सम्झी वियो या हुन अलाह जे ॾिनल मौक़े खे हुन गेन करे वरितो त हू ता हयात हलंदो आहे। ऐं जेको हिन ॻाल्हि खे न सम्झो, हुन चयो त हाणे हीउ जेको फेमिंग आहे, इज़त आहे, शोहरत आहे, हीअ सदा रहंदी, ईअं न आहे। अच्छा तव्हां पंहिंजे वालिद साहब जे बारे में ॿुधायो त उहे जॾहिं नंढा हुआ त उन्हनि कंहिंखां तरबियत हासिलु कई ऐं उन्हनि किथां ॻाइणु सिखियो? तव्हां पंहिंजे ख़ानदान जे बारे में थोरो ॿुधायो ऐं तव्हां पंहिंजे वालिद वहीद अली साहब जिन जे बारे में थोरो असांखे ॿुधायो त नाज़रीन खे ख़बर पए त उन्हनि जो तालुक़ु हिकिड़ो त तव्हां ॿुधायो त गवालियार ख़ानदान सां आहे, त तव्हांजा कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि से फ़नकार तव्हांजे ख़ानदान में पैदा थिया आहिनि ऐं हुननि पाण कंहिंखां सिखियो ॻाइणु? बाबा जो जेको आइडियल हूंदा हुआ, उन्हनि जा मामा हूंदा उस्ताद मंज़ूर खां। अच्छा हू पंहिंजे चाचे उस्ताद उम्मीद अली ख़ान खां बि सिखिया, पंहिंजे वालिद साहब खां बि सिखिया, ग़ुलाम रसूल ख़ान खां। पंहिंजे मामे खां बि सिखिया ऐं जेको आहे सो
जेको चाचा हुआ बाबा जा उस्ताद उम्मीद अली ख़ान, हू बरे सग़ीर जो सभिनी खां वॾो गवई हो। अच्छा। ग्वालियर जो जेकी पग अचे थी उहा उस्ताद उम्मीद अली ख़ान जे मथां अचे थी। हुन खां अॻु में हुननि जो वालिद साहिबु हूंदो हो प्यारो ख़ान, हू हुननि जो वालिद साहिबु हूंदो हो, हुन जे ग्वालियर जी पग हुननि जे मथां हूंदी हुई। पोइ हुन खां पोइ हुन जे पुट जे मथे हुनजे जेको आहे हुनखे मिली उस्ताद उम्मीद अली ख़ान खे। ऐं ॾाढो जेको असांजो हू बि पंहिंजे वालिद साहिब खां सिखिया उस्ताद गुलाम रसूल ख़ान, हू बि जेको आहे जेको इल्मु हो उस्ताद उम्मीद अली ख़ान वटि हो, हू असांजे ॾाॾे वटि हो, छो सॻा भाउर हुआ। अच्छा। पर हू वालिद साहिबु ऐं चाचो असांजा जेका बि आहिनि उन्हनि खे इहे उस्ताद फ़तेह अली ख़ान, उस्ताद हमीद अली ख़ान बाबा, उस्ताद वहीद अली ख़ान, वरी चाचो रजब अली, हिननि जो गुड लक इहो रहियो आहे त हिननि जा नानाणा बि गवैया ऐं ॾाॾाणा बि गवैया। अच्छा। माना हिननि खे जेॾां बि वञनि पिया त इल्मु मिले पियो। ऐं जेको आहे सो हिकिड़ी ॻाल्हि माना मिसाल हिकिड़ी क्लासिकल जो कोई बि हिकिड़ी माना जंहिं गिलास में पाणी पीअनि पिया उहो कंहिं फनकार जो गिलास आहे। बिल्कुलु। त हुन में जेको आहे सो हुननि खे इहो एडवांटेज हुयो वॾो। पर बाबा जो जेको आइडियल हुयो उहा उस्ताद मंज़ूर अली ख़ान हो। अच्छा अच्छा। बाबा जो मामो बि हो, उस्ताद बि हो, ऐं हुननि खे बाबा खे इहो शौक़ु हूंदो हो जो मां पंहिंजे मामे वांगुरु ॻायां। तव्हांखे भला मौक़ो मिलियो त तव्हां कॾहिं उस्ताद मंज़ूर अली खां जेको आहे सो कुझु सिखियो? न, मुंहिंजी इहा बदकिस्मती रही आहे जो जॾहिं मां ॼायो हुउसि हुननि ॾिठो हो मूंखे, पर मूं पंहिंजी होश में न ॾिठो साईं खे। अच्छा, तव्हां नंढा हुआ? जी, जॾहिं माना इहो मां नंढो ई हुउसि त हू गुज़ारे विया। पर हुननि जूं ॻाल्हियूं, हुननि जा इहे अॼुकल्ह जेका वीडियोज़ आहिनि उन्हनि जा पुराणा उहे दौर जा उहा ॾिसूं था त ख़ुशी बि थिए थी ऐं माना हिकिड़ो दिली ख़ुशी थिए थी त असांजा वॾा एॾा नाम वारा ऐं एॾा इज़तुनि वारा आहिनि ऐं एॾा गवैया वॾा रहिया आहिनि। पर असांजी कोशिशि इहा ई आहे त हुननि जहिड़ो न त थोरो त अहिड़ो करे वञूं त माण्हुनि खे ख़बर पवे बाबा हू हो त ही बि आहे। अच्छा, तव्हां पंहिंजो रियाज़ जॾहिं कंदा आहियो जी त छा कॾहिं तव्हां इहा कोशिशि कई आहे त तव्हां जेके जीअं तव्हां पंहिंजे फादर जा जेके आहिनि से ॻायल गाना उन्हनि खे उन्हनि जी वीडियोज़ खे ॾिसंदा हुजो या उनजे गायकी जे अंदाज़ खे ॾिसंदा हुजो, या जीअं तव्हां चओ था त तव्हां उस्ताद मंज़ूर अली जूं जेके वीडियोज़ आहिनि उन्हनि खे ॾिसंदा आहियो त तव्हांखे हिकिड़ो मतिलबु फ़ख़्रु महसूसु थींदो आहे, पर उन्हनि जे गायकी जे अंदाज़ खे तव्हां जेको आहे सो सम्झण जी कोशिशि कंदा हुजो, तव्हां उन्हनि जी वीडियोज़ हलाए ऐं उन्हनि मां कुझु सिखण जी कोशिशि कंदा हुजो? बिल्कुलु। असांजो त माना इहो सुञाणप हुननि सां ई आहे, उस्ताद मंज़ूर अली ख़ान सां, उस्ताद उम्मीद अली ख़ान सां, ख़ान साहिबु गुलाम रसूल ख़ान खां। हुननि असां सुञाणप जेकी आहे असांजी उन्हनि सां ई आहे। ऐं जॾहिं बि उन वीडियो ॾिसंदा आहियूं त कोशिशि कंदा आहियूं त माना हुन मां का शयूं जेके आहिनि से पंहिंजे ज़हन में विहारजनि। हुन जूं माना घणी न त थोरियूं त को नक़ल करे माण्हू को सिखण जी कोशिशि करे, कोशिशि हूंदी आहे। अच्छा, हींअर तव्हां ॻायो पिया त तव्हांजो अहिड़ो को जेको सॉन्ग जेको हिट थियो हुजे, तव्हां मुंहिंजे ख़्याल में रेडियो ते बि ॻाया हूंदा ऐं तव्हां ज़रूरु सकाफ़त खाते जा जेके आहिनि से प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि त उन्हनि में बि ॻाया हूंदा, तव्हांजो कहिड़ो अहिड़ो सॉन्ग आहे जेको तमामु घणो हिट थियो आहे? इहो जे रोज़ रुसंदे मेणा मिलंदा, हिकिड़े निजी चैनल ते मूं जेको आहे सो रिकॉर्ड करायो हो, हुन में वॾी पधिराई मिली हुई। हाणे त इहे निजी चैनल बि सभु ईअं जहिड़ो कर तबाही थी या न हलिया। उनखे थोरो गुनगुनाए भला असांखे ॿुधायो। जे रोज़ रुसंदे त मेणा मिलंदा, हाय मेणा मिलंदा, ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूंतां खिलंदा। जे रोज़ रुसंदे, जे रोज़ रुसंदे, थोरी घणी ॻाल्हि तां न रुस जानी, हाय रुस जानी, तुंहिंजी नौकरी ॾिबी सॼी ज़िंदगानी। जे रोज़ रुसंदे, जे रोज़ रुसंदे। ज़बरदस्त। अच्छा, हाणे मुंहिंजो सवाल इहो आहे तव्हां खां थोरो क्रिटिकल आहे त तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिकिड़े गायक ख़ानदान जो हिसो आहियो त उन सां तव्हांजे मथां हिकिड़ियूं इलाही सारियूं ज़िमेदारियूं बि अचनि थियूं। जी। वरी तव्हां जेको आहे सो उस्ताद वहीद अली जा जेके आहिनि फर्ज़ंद बि आहियो, ठीकु आहे न, जंहिंजो सिंध में तमामु हिकिड़ो वॾो ऑडियंस जेको आहे सो अञा ताईं मौजूदु आहे।
त उन जे हैसियत सां बि माण्हुनि जी तव्हां में उमेदूं आहिनि त तव्हां जॾहिं बि ॻाईंदव त घटि में घटि उन्हनि जे मुक़ाबले जो ॻाईंदव, ठीकु आहे न, या घटि में घटि उन कैलिबर जो ॻाईंदव। त हाणे तव्हांखे उहो जेको चैलेंज आहे जी उहो तव्हांजी इन करियर में या इन प्रोफेशन में तव्हांजे लाइ हिकिड़ो केॾो वॾो जेको आहे सो ईअं सम्झो त रुकावट बणियल आहे या तव्हांखे उत्साह जो सबबु थो बणिजे? असल में ॻाल्हि हीअ आहे जो हुननि जो फर्ज़ंद जेको आहे उहा मुंहिंजे लाइ बाइस फ़ख्र बि आहे, इज़त बि आहे, पर वॾे घराणे सां तालुक़ु हुजण जो जेको सिलसिलो हूंदो आहे उहा वॾी हिकिड़ी मुसीबत बि हूंदी आहे। उहो थोरो सम्झायो त कीअं? हो ईअं त माना मिसाल आहे, जेका बाबा जा ॿुधण वारा आहिनि, जेके बाबा खे ॿुधण वारा आहिनि, हू कॾहिं बि न चवंदा त हीउ जेको आहे सो पंहिंजे एज़ इट इज़ पंहिंजे पीउ वांगुरु ॻाए थो। हू चवंदा आहिनि त माना झलक नज़र अचे थी, माना ईअं लॻे थो त वहीद अली वेठो आहे। बाक़ी हुननि जो त 40 सालनि जो रियाज़त ई, हुनजी महिनत ई, ऐं हुननि जेको आहे सो सॼी हयाती मौसीक़ी खे ॾेई छॾी आहे। अच्छा। पर एतिरो आहे जो असां बि सुबुह जो उथी कलाक ॾेढ रियाज़ कंदा आहियूं, पर हुननि जो 24 कलाक हिन कम में ई हो। जॾहिं हुननि जंहिं दौर में महिनत कई, 3-3 4-4 कलाक सुबुह जो, 3-3 4-4 कलाक शाम जो, राति ताईं वेठा आहिनि। ऐं उन खां पोइ प्रोग्राम्स बि उन वक़्त में वधीक मिलंदा हुआ उन्हनि खे, त उन जो उहो ॻाइण वारो जेको टाइम हूंदो हो, उहा असल में उहो जेको प्रोग्राम वारो जेको दौर उहा बाद में आयो, जॾहिं मां हुन दौर जी ॻाल्हि कयां पियो जॾहिं सिखणु विया हुआ पंहिंजे मां। अच्छा, जॾहिं सिखणु विया हुआ, त हुननि खे ॿी का रांदि या का ॻाल्हि या को कमु हुननि खे ईंदो ई न हो। अच्छा। हू चवंदा त असां बसि मूं एम ठाहे छॾियो पंहिंजो त माना मूंखे ॻाइणो आहे, ऐं ॻाइण लाइ मूंखे सिखणो आहे। ऐं सिखण जे हिसाब सां हू उस्ताद मामो त बाबा जो हो, पर हू सेखारण जे हिसाब सां तमामु हिकिड़ो सख़्तु उस्ताद हो। हा। अच्छा। त मिसाल हिकिड़ी क्लासिकल जी या का कलाम जी आस्ताई जेकी आहे, त बाबा ही यादि कर। हाणे यादि जेसि ताईं न थींदी हू सुम्हंदो न। अच्छा। बाबा ही यादि करे ॿुधाए। हाणे साईं हाणे निंड अचे पई या छा पियो थिए, बाबा भले ई अचे, हुनखे छॾ, तूं ही यादि करे ॿुधाए। यादि कंदे त सुम्हंदे। अच्छा, तव्हांखे बि अहिड़ो को सख़्तु उस्ताद मिलियो आहे? मूंखे उस्ताद मुंहिंजो वालिद साहब ई हुयो, जेको माना शुरूआती दौर में मूंखे शौक़ु त बाबा खे ॾिसी थियो, त मूंखे जॾहिं मूं तव्हांखे ॿुधाई सवेर ॻाल्हि त मां सिखण जो मूंखे शौक़ु हूंदो बाबा वटि, मां वियुसि त बाबा पाण थकियलु हुयो ताईं जेको आहे सो, त चवणु लॻा त मुंहिंजो इहो मूंखे यादि करायो जेको तव्हां क्लासिकल में चओ पिया आस्ताई, त मूंखे यादि कयो, चलो चओ। हाणे हू आस्ताई जेकी मूंखे चवराइनि पिया, हाणे मुंहिंजो गलो कचो, हुन में मूंखे उहा चयो थिए कोन पियो, त हिकिड़ी दफ़ा कराई, ॿी दफ़ा कराई, टी दफ़ा, आख़िर छा कई जो बाजे जी फटी जेकी हूंदी आहे, जेके ढकु हूंदो आहे हुनजो, उहा खणी मुंहिंजे मथे में मथे में जो हईं त हुन में रतु वही आयो, मथो फाटी पियो, पाण परेशान थी विया। पोइ ओॾी महिल मूंखे खणी माना इहे क्लिनिक ते या कंहिं अस्पताल में वठी विया, उन ई माना मूंखे पटियूं वटियूं कराए मूंखे वठी आया। पोइ ॾाढियूं शयूं रस्ते में मूंखे शयूं बि वठी ॾिनी, परचाए वठां हिनखे कंपनसेशन। हा, पर शौक़ु हुनखे बाबा खे ख़ुशी हिन ॻाल्हि जी हूंदी त मुंहिंजे पुट खे ॻाइण जो शौक़ु आहे। मुंहिंजे ॿिनि भाउरनि खे अलाह हुननि खे हयाती ॾे, उहे हिन में न हुआ। अच्छा। हिकिड़ो त सफ़ा नंढो, वॾो जेको हू माना हुनखे चाचनि वांगुरु माना ई ऑफिसी जो शौक़ु हूंदो हो। मूंखे वरी गायकी जो शौक़ु हूंदो, मां ॻायां, फ़नकार थियां। त हाणे हिन में छा आहे जो जॾहिं फ़नकार जो पुटु जॾहिं फ़नकारी करणु चाहींदो आहे या इहो ॻाइणु चाहींदो आहे न, त हुन फ़नकार जो, हुन गुलूकार जो ॻाइणु पंहिंजो डबल थी वेंदो आहे ख़ुशीअ में। त मुंहिंजे हूंदे मुंहिंजो नेमो बदल जेको आहे सो माना मतिलबु हिकिड़ो वारिस जेको आहे सो फ़नकार खे महसूसु थींदो आहे, तव्हां पंहिंजो हिकिड़ो वारिस जेको आहे सो छॾे पियो वञा, जेको मुंहिंजे विरसे जी हिफ़ाज़त कंदो ऐं अॻियां हली खणी हलंदो। उहो ॾाढा ख़ुशि थींदा। मूंखे माना पहिरियों प्रोग्राम मूंखे पंहिंजे हूंदे रोशन तारा में वठी ॾिनई, PTV जो दौर हो। अच्छा। मूंखे चईं त तूं ॻाईंदे ई प्रोग्राम वठी ॾियां रोशन तारा जो, ॾिसंदो ई न मुंहिंजो। तव्हां खां असीं रोशन तारा जी ॻाल्हि, त पहिरीं उन ॻाल्हि खे कंप्लीट कयो त जा तव्हांजो मथो जेको आहे सो फाटी पियो, उन खां पोइ वरी तव्हां पंहिंजे फादर सां जेको आहे सो शागिर्दी वारो मतिलबु तालुक़ु क़ाइमु रखियो या वरी ॿिए कंहिंजो? न, असल में छा आहे जो वालिद साहब सां त तालुक़ु
कॾहिं बि टुटी न सघे न। फटियूं वटियूं त हई उहा पटियूं वटियूं कराए छॾियूं सभु शइ कई, पर जॾहिं मूंखे माना मौसीक़ी सम्झ में अचणु शुरू थी न त मूंखे वरी क्लासिकल प्योर क्लासिकल सिखण जो शौक़ु थियो। अच्छा, हाणे ही बाबा जो ॻाइणु, अच्छा क्लासिकल में ऐं प्योर क्लासिकल में कहिड़ो फ़र्क़ु आहे? प्योर क्लासिकल में जेको आहे सो हिकिड़ी आस्ताई हूंदी आहे, हुनखे 2 कलाक ॻाइबो आहे। अच्छा, आस्ताई खे। ऐं जीअं सिंधी फोक आहे, फोक में कलाम हूंदा आहिनि, हुनमें आस्ताई हूंदी आहे, संचाई हूंदी आहे, पोइ मिसराऊं हूंदियूं आहिनि। हुनमें हिकिड़ी आस्ताई हूंदी आहे, हिकिड़ो मिसरो हूंदो आहे बसि। अच्छा, इनखे असां नीम क्लासिकल चई सघूं था, कंहिंखे मतिलबु इहे जेका तव्हां चओ त जेका फोक में असां ठीकु आहे। ऐं हिन में हाणे जेको क्लासिकल सिखियलु हूंदो, सवेर जेकी मूं ॻाल्हि कई, क्लासिकल सिखण वारो जेको हूंदो आहे उहो हर सिन्फ़ में हू पंहिंजो रंग ॾेखारे सघे थो। रंग ॾेखारे सघे थो, जंहिंमें तानू हणी सघे थो, सपाटू हणी सघे थो, मुर्कियूं हणी सघे थो। हुनजो गलो जेको आहे सो माना रवां थी वेंदो आहे। अच्छा, हाणे जेको मिसाल हिकिड़ी सिन्फ़ ॻाइण वारो जेको आहे न, जेको क्लासिकल सिखियलु न आहे, हिकिड़ी सिन्फ़ ॻाईंदो, हू ॿी सिन्फ़ नथो ॻाए सघे। क्लासिकल में हिकिड़ी अहिड़ी ताक़त हूंदी आहे जो सिखण खां पोइ हू गज़ल बि ॻाए सघंदो, सिंधी फोक ॻाए सघंदो, नज़मूं ॻाए सघंदो, इहो गीत ॻाए सघंदो, सभु शयूं ॻाए सघे थो, छो त हुनखे पोइ सुरनि जे मथां अबूर थी वेंदो आहे। अच्छा, हिन करे चवंदा न त क्लासिकल जेकी बेस आहे उहा सिखणु तमामु ज़रूरी आहे। अच्छा, पोइ हुन लाइ महिनत आहे। अच्छा, पोइ तव्हांजो जेको मतिलबु क्लासिकल में असीं चऊं हाणे हलो तव्हांजो जेको उस्ताद हो जंहिंखां तव्हां सॻो ॿधायो हुजे, आई डोंट नो कि तव्हां पंहिंजे फादर खां सॻो ॿधायो या ॿियो को तव्हांजो उस्ताद हो, उहो कहिड़ो? असल में ही संगीत में जेको आहे न, इहो हिन में पीउ जो शागिर्द न हूंदो आहे। अच्छा, पीउ खां सिखी सघे थो, पीउ सेखारे सघे थो, पर शागिर्द उहो थींदो चाचे जो या मामे जो या वॾे भाउ जो। अच्छा, मतलब इहो असूल आहे हिकिड़ो मौसीक़ी जो, ही माना क्लासिकल जो असूल आहे हिकिड़ो। अच्छा, अच्छा, हू हुन दौर में जॾहिं बाबा हयात बि हुआ त मूंखे शौक़ु हूंदो क्लासिकल सिखां, त मूं बाबा खे चयो, मुंहिंजो क्लासिकल सिखण जी शौक़ु थियो आहे, चवण लॻो मुंहिंजे भाउ वटि तूं वञ, फ़तेह अली ख़ान वटि, हुन जे गले जी जेकी रविश आहे न, हू अहिड़ी कंहिंजी बि न आहे, त हू तूं वञ हुन वटि, हुन खां सिखी अच। बाक़ी जेका इल्मु आहे, जेके आस्तायूं आहिनि, संचायूं आहिनि, इहे सभु शयूं तोखे मां ई सेखारे छॾंदुसि, तूं वञी हिन खां हिन जो गले जो जेकी रविश आहे, जेकी फिरत आहे गले जी, उहा सिखी अच। अच्छा, पोइ हुन बाबा जे हूंदे बाबा खां बि रियाज़ कंदो हुउसि, चाचे वटि बि वेंदो हुउसि। पोइ जॾहिं चाचे वटि वञा त हुन में चाचे जे सेखारण में ऐं पीउ जे सेखारण में वॾो फ़र्क़ु हो। अच्छा, कहिड़ो फ़र्क़ु हो? फ़र्क़ु इहो हो जो हू माना सख़्तर बाबा बि हो, पर हू केॾी महिल माना चवंदो ठीकु आहे, नथी यादि तो थिए त ख़ैरु आहे, को मसइलो न आहे, भई ॿिए चकर में करे वठिजांइ। चाचो हो, अच्छा, हू ॾेखारींदो त मां तुंहिंजो उस्ताद आहियां, त हू हालांकि हू माना मुंहिंजे भलाई लाइ चवंदो हो त माना बाबा ही कमु ईअं न ईअं कर, मतिलबु ईअं न सम्झ जीअं तव्हां चाचो आहियां त तोखे आराम सां छॾे ॾींदसि। छो त चवण लॻो जॾहिं असां बि पंहिंजे वॾनि खां ईअं महिनत करे सिखिया आहियूं न, तूं आसानी सां कीअं सिखी वेठंदे। सही सही। ऐं ही को शरबत का आहे कोन नौरस जो तोखे मां पाणी में घोले पियारे छॾियां, पोइ तूं कंदे, त मां बि चवंदुसि, तुंहिंजो पीउ बि चवंदो मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजो भाइटियो आहियो, जेकॾहिं न कंदे त पोइ मां न चवंदुसि। सही। ऐं असांजे वॾनि में इहा ख़ुसूसी माना हिकिड़ी ॻाल्हि रही आहे त कॾहिं बि कूड़ी तारीफ़ न कंदा, पंहिंजी औलाद जी बि न। माना जेकॾहिं हू कुझु करे ॾेखारींदो त असां बि चवंदासीं त मुंहिंजो भाइटियो आहे या मुंहिंजो पुटु आहे। मुंहिंजो बाबा मूंखे वाल साहब मूंखे चयो त पुटु ही कमु अथई तमामु ॾुखियो, जेकॾहिं गैरतमंद थी गैरत सां करीं त कजांइ, न त असांजे वॾनि जा वॾा नाला आहिनि हू ख़राबु न कजांइ। ज़बरदस्त। माना हू गैरतमंद गवैया रहिया आहिनि, गायक रहिया आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे त बाबा ही कमु मज़ाक़ न आहे। तव्हांजो हिकिड़ो ॿियो बि चाचो आहे रजब अली, जी जी, उन जे बारे में ॿुधायो त उन जी कॾहिं तव्हां मतिलबु उन खां कुझु सिखियो या उन्हनि तव्हांखे कॾहिं कुझु सेखारण जी कोशिशि कई? छो जो उहे मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जो ख़ासि रहियो आहे हिकिड़ो गायकी जो अंदाज़, त उन्हनि फिल्मी गाना जेके आहिनि से ॻाया। छा अॼुकल्ह उहे कुझु मतिलबु ॻाइनि पिया या कोन पिया ॻाइनि?
हू असल में आहिनि उते लंडन में शिफ्ट थियल आहिनि। अच्छा हा, उते गोरनि खे ॻाइणु सेखारनि था। गवर्नमेंट जी तरफ़ां उन्हनि खे अकेडमी ॾिनल आहे, असांजे गोरनि खे ॻाइणु सेखारियो। ऐं पंहिंजा ॿार बि उते शिफ्ट करे छॾिया अथई। अच्छा ऐं जॾहिं चाचो ईंदो हो माना हिते असां वटि, असां तमामु नंढा हूंदा हुआसीं, न को हू कॾहिं ॻाइण जी ॻाल्हि कंदो हो, न को माना को अहिड़ो को ज़िक्र ई न हूंदो हो। मतिलबु तव्हांजो कॾहिं हुन सां शागिर्द ऐं उस्ताद वारो तालुक़ कोन रहियो आहे? छो त हू हिकिड़े पंहिंजे रम्ज़ जो माण्हू, पंहिंजी माना सोच जो माण्हू, माना अरसे खां पोइ 5-5 सालनि खां पोइ ईंदो हो, त हुनखे इहो हो त मां सभिनी सां मिलां, कचहरी कयां, वरी हाणे ही कमु उते बि कयां पियो, वरी हिते इहा ई कचहरी साॻी हूंदी त पोइ हिन करे जेको आहे हुननि सां घणी जेकी आहे माना इहा हुनमें गायकी जे हिसाब सां लय विचड़ थी न आहे। अच्छा, तव्हां भला गायकी जे हिसाब सां कॾहिं ॿाहिरि विया आहियो? जी बिल्कुलु। मां सकाफ़त खाते जे तरफ़ खां मुख़्तलिफ़ ताइफ़ा वेंदा रहंदा आहिनि। जी जी। त तव्हां कहिड़ा कहिड़ा मुल्क घुमिया आहिनि? न, मां कल्चर डिपार्टमेंट जी तरफ़ां कॾहिं बि किथे न आहियां वियो। अच्छा जी जी। मां माना पंहिंजे हिसाब सां वियो आहियां। जीअं माना मां ओमान वियो आहियां, सलाला वियो आहियां। ओमान मस्कत मस्कत ओमान मां जेको आहे सो माना सलाला को हुयो 1400 किलोमीटर परे। त मूंखे ख़बर ई न, मां वरी पहिरीं दफ़ा वियो हुअमि। अच्छा, सलाला वञण जो शौक़ु कीअं थियो तव्हांखे? मूंखे न थियो, हुननि एम्बेसी वारनि मोकिलियो मूंखे। चलो त हुननि जा हिकिड़ो ओमान में हुयो प्रोग्राम, हिकिड़ो सलाला में हुयो। अच्छा। हाणे सलाला मुंहिंजो पहिरियों चक्कर मूंखे ॾिठल ई न हुयो। त हुननि मूंखे चयो त तव्हां कीअं वेंदा, बाय रोड वेंदा या बाय प्लेन वेंदा? मूं चयो हिते सॾपंधु हूंदो हिते, मूंखे ख़बर ई न। मूंखे बाय रोड वञिणो आहे। पोइ हुननि वॾी का गाॾी हुननि वटि हूंदी आहे, अलाए छा लेमोज़िन अलाए छा चइबो आहे, अच्छी जेकी हूंदी आहे, हुननि ॾिनी उहा लग्जरी गाॾी। मूं चयो हाणे हीअ अची वेंदो कलाक ॾेढ में, जीअं कराची माण्हू वञे थो। रोड रस्ता खुटणी न, सही, पर रोड रस्ता एॾा ठहियल हुआ जो सफ़र जी ख़बर न पई। अच्छा। ऐं उते जॾहिं लथासीं त उते हिकिड़ो प्रोग्राम कयोसीं। पोइ उते मुख़्तलिफ़ ॿिया बि माना प्राइवेट क़िस्म जा प्रोग्राम जेका माना इनडोर जेका हूंदा उहे बि कयासीं। हुन खां पोइ वरी वापसि आयासीं। पोइ जीअं राति असीं वापसि आयासीं त उन राति मां वरी वापसि अची वियोसि पाकिस्तान। अच्छा, मतिलबु सलाला में उन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में मींहुं होगी वारी जेका मौसम हूंदी आहे ख़ूबसूरत जेका हुते, उहा मौसम हूंदी, थधिकार हुई। ऐं उहा हुनजी ख़ासि हिकिड़ी मौसम हूंदी आहे जंहिंमें उनखे सेलिब्रेट कंदा आहिनि। जी जी जी। त तव्हां हुन में सलाला विया जी। अच्छा, हाणे असांखे थोरो पंहिंजे फादर जा कुझु जेके आहिनि से ॻायल गाना, उन्हनि मां जेकॾहिं असांखे कुझु गुनगुनाए ॿुधायो। हिकिड़ो त कारो चोलो पातल हूंदो, उहो त ॻाढ़ो जोड़ो पातल, ॻाढ़ो चोलो। ॻाढ़ो जोड़ो पातल हूंदो, ॻाढ़ो जोड़ो पातल, किरंदो जिते काजल हूंदो, किरंदो किरंदो जिते काजल, ओ किरंदो जिते काजल हूंदो, ॻाढ़ो जोड़ो पातल हूंदो, ॻाढ़ो जोड़ो पातल। हुन जे हथ में कागर हूंदो, हुन जे हथ में कागर, थोरो थोरो फाटल हूंदो, थोरो 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 फाटल, ओ थोरो थोरो फाटल हूंदो, ॻाढ़ो जोड़ो पातल हूंदो, ॻाढ़ो जोड़ो पातल। ॿियो भला ॿियो जेको हुननि जो को मशहूरु गानो ॻायल हुजे? हिन दिल जूं छा ॿुधायां, खोले मां यार ॻाल्हियूं, टे चार ई त नाहिनि, आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जूं छा ॿुधायां, खोले मां यार ॻाल्हियूं, टे चार ई त नाहिनि, आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जूं छा ॿुधायां, तो मूं सां जेके कयूं चांडोकीअ में वेही, तो मूं सां जेके कयूं चांडोकीअ में वेही, सभु यादि मूंखे आहिनि से यादगार ॻाल्हियूं, टे चार ई त नाहिनि, आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जूं छा ॿुधायां। ज़बरदस्त। अच्छा, इहो ॿुधायो त तव्हां वहीद अली साहब जन मुस्तक़िल कलाकनि जा कलाक जेको आहे रियाज़ कंदा हुआ। मतिलबु हिकिड़ो फ़नकार जेको हूंदो आहे उनखे पंहिंजे आवाज़ खे ख़ूबसूरत बनाइण जे लाइ
रियाज़ जी ज़रूरत हूंदी आहे ऐं उन ई रियाज़ जे बदिले में जेको ॻाईंदो आहे ऐं उन सां ई उनजो घरु हलंदो आहे मुआशी जेका एक्टिविटी हूंदी आहे उनजी उहा ई हूंदी आहे त हींअर तव्हां छा सम्झी सघो था त हिकिड़े फ़नकार जी हैसियत सां तव्हां वटि मुआशी मतिलबु एक्टिविटी सिर्फ़ु तव्हांजो ॻाइणु जेको आहे उहो तव्हांजे लाइ काफ़ी आहे या तव्हांखे उन सां गॾु ॿियो बि कुझु कमु करिणो थो पवे? असल में जॾहिं मां ॻाइणु शुरू कयो हो न त मैडम उते जेको आहे सो माना मूंखे कॾहिं बि इहो माना ज़हन में आयो ई न हो जो मूंखे माना नौकिरी बि करणी पवंदी या मूंखे नौकिरी जी घुर्ज पइजी वेंदी, ज़रूरत पवंदी। दौर अहिड़ो हो जो माना कोई बि जेको आहे सो ॾींहुं जेको आहे सो वांदो न हो। कॾहिं हिते प्रोग्राम, कॾहिं उहा महफ़िलूं, कॾहिं गवर्नमेंट्स प्रोग्राम जेका हूंदा आहिनि जेका उहे कॾहिं किथे कॾहिं किथे कॾहिं किथे माना ईअं सम्झो जो कंटिन्यूटी में 10 खां 15 साल ईअं थियो आहे। हुन 10 खां 15 सालनि में मूंखे कॾहिं बि ज़रूरत इहा महसूसु थी न आहे अच्छा त मां नौकिरी बि कयां। पोइ जेको आहे सो दौर मटिजी हलियो त दौर मटिजी वियो माना उहे महफ़िलूं न रहियूं, उहे दौर न रहियो, जेका घुराइण वारा उहे कई घुराइण वारा गुज़ारे विया, को केॾांहुं हले वियो, को केॾांहुं हले वियो। पोइ मूं महसूसु कयो त यार मूं जेको आहे मूंखे गॾोगॾु हाणे जेका हिन दौर में नौकिरी बि ज़रूरी आहे, करणु खपे। पर नौकिरी बि अञा ताईं नाहे मिली, मौला कंदो मिली वेंदी। बाक़ी इहो आहे जो फुल फ्लेज जेको आहे सो इहो मुंहिंजो मौसीक़ी जो ई कमु आहे। त हींअर असां वटि म्यूज़िक टीचर्स जेके आहिनि से रखिया पिया वञनि स्कूलनि में, त तव्हां कॾहिं अप्लाई कयो आहे हुनजे लाइ त तव्हांखे एज़ अ म्यूज़िक टीचर कंहिं स्कूल में तव्हांखे जॉब ॾिनी? असल में मां इहो जेकी एडवर्टाइज़मेंट आई हुई मूं बि ॾिठी या अञा उन्हनि कंहिंजो बि थियो न आहे। अच्छा, हा, उहो कमु हिननि शुरू कयो हो, करिणो बि हुयो, जंहिंमें तय बि थी चुको हो, पर अलाए कंहिं ॻाल्हि जे करे, कंहिं सबब जे करे जेको आहे सो इहो कमु रुकिजी वियो आहे। हाणे वरी ॿुधण में आयो आहे त वरी एडवर्टाइज़मेंट नई निकिरंदियूं, पोइ दोस्त सभु अप्लाई कंदा, पोइ हुननि खे उन में जॉब ॾिनियूं वेंदियूं। अच्छा, भला पाकिस्तान टेलीविज़न ऐं रेडियो उहे पंहिंजनि फ़नकारनि खे केतिरो प्रोग्राम ॾियनि था जंहिंसां उन्हनि खे का हेल्प मिली सघे? जंहिंसां मतिलबु आउं तव्हांजी ॻाल्हि थी कयां त छा तव्हांखे टीवी जा PTV जा ऐं रेडियो जा प्रोग्राम मिलनि था मुस्तक़िल? बिल्कुलु, मूंखे मुस्तक़िल त न, पर जॾहिं बि उन्हनि खे ज़रूरत हूंदी आहे त मूंखे घुराए वठंदा आहिनि, या कंहिं बि आर्टिस्ट खे ओॾी महिल तॾहिं घुराई न जॾहिं उन्हनि खे ज़रूरत पवंदी आहे। अच्छा, ज़रूरत जीअं मिसाल माना को बि प्रोग्राम नओं स्टार्ट थिए थो त हुन प्रोड्यूसर खे फ़नकारनि जी ज़रूरत आहे, त पोइ हू मुख़्तलिफ़ फ़नकारनि खे हू फ़ोन कनि था ऐं घुराइनि था। रेडियो में बि ईअं थींदो आहे। रेडियो में त ईअं आहे त रेडियो जेकॾहिं असां वटि शहर में आहे त असां पाण बि हलिया वेंदा आहियूं, हुन में दोस्त बि आहिनि सभु, हुननि सां वॾो सुठो टाइम गुज़रियो आहे, हिन करे जेको आहे पाण बि हलिया वेंदा आहियूं। पर टेलीविज़न में बि पाण हलिया वेंदा आहियूं, कॾहिं जेकॾहिं हूंदा आहियूं कराची में त उते बि पाण हलिया वेंदा आहियूं, न त पोइ फ़ोन ते घुराए वठंदा आहिनि जंहिंखे बि ज़रूरत हूंदी आहे। अच्छा, जेके नवां नौजवान जेके छोकिरा हींअर क्लासिकल मौसीक़ी सिखनि पिया या जिन खे ॻाइण जो शौक़ु आहे, त उन्हनि खे तव्हां कहिड़ी हिकिड़ी अहिड़ी मतिलबु जेका ईअं चइजे त टिप ॾींदव जंहिंसां हू सुठा फ़नकार साबित थी सघनि ऐं मुस्तक़बिल में हू पंहिंजो करियर जेको ठाहिणु चाहिनि था उन में कामयाबी हासिलु करे सघनि? हू टिप इहा आहे हुननि लाइ, दोस्तनि लाइ, न्यू कमर्स लाइ, त सभिनी खां पहिरीं पंहिंजे दिलि में माना सचाई हुजे त मूंखे सिखणो आहे। पंहिंजी पाण सां, पंहिंजी ज़ात सां हू वाइदो कनि त मूंखे सिखणो आहे। पोइ हू जेको आहे सो हिन फुल फ्लेज हिन खे टाइम ॾियनि, मतिलबु कमिटेड रहनि। हा, ऐं ईअं न सम्झनि त माना अॼु कयां सुभाणे न कयां, सुभाणे न, हाणे हेॾां हले वसि होॾां, या त पोइ जंहिं कमु तव्हां कयो था पिया जंहिंमें बिज़ी आहे उहो ई कयो, या त पोइ फुल फ्लेज इहो ई कयो। छो त हर कमु जेको आहे न, पढ़ाई हुजे, पढ़ाई में कहिड़ी बि डिग्री तव्हांखे वठणी हुजे या गायकी हुजे, हू जेसि ताईं फुल फ्लेज टाइम न ॾींदव तेसि ताईं न ईंदो। ही माना अहिड़ो को जादू न आहे, जादू कोन आहे त माना ही बि सिखी वेठा, हू बि सिखी वेठा। हाणे तव्हां मिसाल सहाफ़त कयो था त मूंखे सहाफ़त अचे नथी, हाणे मूंखे इहो आहे मां मैडम वटि वञी 2 कलाक ॾेई छॾियां, वरी उतां वठी फलाणे वटि ॾेई छॾियां, ईअं कयूं, ईअं कमु ईंदा न आहिनि। ऐं ही जेको गायकी जो कमु आहे, ही जेसि ताईं ज़हन तव्हां सां, हू वॾा असां चवनि था त
उस्ताद कामिल हुजे, शागिर्द आमिल हुजे, वरी अल्लाह जी मर्ज़ी शामिल हुजे। वाह। उस्ताद कामिल हुजे, शागिर्द आमिल हुजे ऐं ख़ुदा जी मर्ज़ी शामिल हुजे। पोइ वञी हिकिड़ो गायक थींदो आहे, हिकिड़ो गवैयो थींदो आहे। हाणे हू मूंखे त माना ईअं सम्झो जो अॼु बि हाणे माना बचड़े वारो बि थी आहियूं, पोइ बि अॼु बि जेको आहे उस्ताद जेको आहे असांजो उस्ताद फ़तेह अली ख़ान बाबा त गुज़ारे वियो, मौला हुनखे 7 जन्नतूं नसीब करे। आमीन। चाचो बाबा ही तूं अॼुकल्ह अची न पियो मूं वटि, ही फलाणी भला फलाणो ईअं तोखे अचे थो, ही सिखी वठि, हू सिखी वठि, ईअं करे वठि, हूअं करे वठि। अञा ताईं हुननि खे इहो आहे त जेको बि आहे उहा वठी छॾनि। हाणे ही तोखे ही ॾिसी वठि, हू ॾिसी वठि। हाणे चवण जो मतिलबु आहे त हुननि खे माना इहो ज़हन में नथो अचे त माना ही हाणे वॾो थी वियो आहे, हिनखे माना धड़कन सां न सम्झायां, प्यार सां सम्झायां। पर मूंखे उहा बुरो न लॻंदो, मूंखे ख़ुशी थींदी आहे। अच्छा, मूं ॿुधो आहे त जेके गायक घराणा हूंदा आहिनि उहे पंहिंजो इल्मु जेको हूंदो आहे गायकी जो, उहो ॿिए कंहिं ॿाहिरे माण्हू खे ॾियण जी जेका आहे सा ही बसि ईअं ही शुरू खां वठी अफ़वाह ठहियल आहे। अच्छा। ही इन में का बि सदाकत न आहे। जॾहिं असांजा वॾा गवैया बि आहिनि, असांजा वॾा इज़त याफ़्ता, शोहरत याफ़्ता सभु कुझु आहिनि, ऐं गवैया बि आहिनि। हू मां सवेर काफ़ी दफ़ा तव्हांखे अर्ज़ु करे चुको आहियां जो ही शरबत त न आहे का घोरे प्यारे छॾनि माण्हू। सही। हाणे हू जे चवनि था बाबा तूं कने तक ईंदो ई, मतिलबु उन्हनि जा जेके आहिनि से ॿाहिरां शागिर्द बि आहिनि, उहे तमामु घणा आहिनि, उन्हनि जा शागिर्द सॼे पाकिस्तान में आहिनि। पर हू ही जेकी शुरू खां वठी मां बि नंढपण खां वठी ॿुधंदो पियो अचां त ही गवैया घराणा जेका आहिनि इहे ॿिए खे नथा सेखारनि, सिखण वारो बि त हुजे जेको मुस्तक़िल मिज़ाजी सां वेही पंहिंजे दुनिया जा सभु कम छॾे उते वेठो हुजे। हाणे हुन में 5 साल बि थी सघनि था, 10 साल बि थी सघनि था, पर जॾहिं हू 5-10 सालनि खां पोइ सिखी जॾहिं मैदान ते ईंदो, जॾहिं ऑफिशियली ॻाइण ते वेहंदो त हुन जहिड़ो ॿियो न हूंदो। हाणे मिसाल माना हिकिड़ी सरगम आहे, सा रे ग म प ध नि सा नि ध नि ध प ध म प ध नि ध प ध म प ग रे सा नि ध नि रे ग ध ग ने सा नि ध नि ध प ध म प ग म ग रे सा। ही मूं चयो न। हाणे ही तकबुर न आहे, मौला पंजतन पाक पंहिंजी हिफ्ज़ अमान में सभिनी खे रखे। मुंहिंजी माना इहो ही सरगम तव्हां ई जेको आहे 100 दफ़ा यादि कई आहे, ठीकु आहे। मिसाल तव्हां 100 दफ़ा हिनखे रटियो आहे, अॻिलो माण्हू जेको तव्हां सां गॾु वेठो आहे उहो हिकिड़ी दफ़ा ॿुधण में कीअं चई सघंदो? ईअं त न आहे न। हा बिल्कुलु। जॾहिं तव्हां ई 100 दफ़ा हुनखे चई यादि कयो आहे, रटायो आहे हुनखे, हू ॿुधण वारो हिकिड़ी दफ़ा ई ॿुधी कीअं चई सघे? नथो चई सघे। पोइ इहा ई रियाज़त हूंदी आहे त हुनखे हिकिड़ी शइ खे 100 भेरा चओ, 1000 भेरा चओ, जेसि ताईं पको न थिए। मतिलबु हुन में ईअं सम्झो त तव्हांखे पंहिंजे उस्ताद वटि वेही गोॾा खोड़े बाक़ाइदगी सां, कमिटमेंट सां इहो सिखणो पवंदो आहे, तॾहिं वञी तव्हां सिखी सघो था। ईअं सम्झो त ॿिए कंहिं हुनर वांगुरु, बिल्कुलु जीअं को ॿियो हुनर सिखण जे लाइ तव्हांखे मुस्तक़िल मिज़ाजी शौक़ जी ज़रूरत हूंदी आहे। मां तव्हांखे अर्ज़ु कई सवेर जो हिन जी त डिग्री बि न आहे जो माण्हू बाबा चवे त वाह फलाणे ख़ान साहब खां वॾे उस्ताद खां मां इहो डिग्री लिखायां, मूंखे सभु शइ अची वई आहे। ही त बसि माना हवा में तस्वीर ठाहिण जे बराबरि आहे, माना करे ॾेखारिणो आहे। हाणे हिन में न को डिग्री आहे, न को इहो ख़बर आहे त माना ही मां सिखी वेंदुसि त मूंखे कहिड़ी डिग्री मिली वेंदी या किथे वञी नौकरी मिली वेंदी, का बि शइ न आहे। पर तव्हांखे मतिलबु शागिर्द खे हींअर या तव्हांजा के शागिर्द आहिनि जिन खे तव्हां गायकी सेखारींदा हुजो? पहिरीं त मां पंहिंजे पाण खे अञा ताईं पाण ई शागिर्द सम्झां थो, छो त हीउ कमु अहिड़ो आहे जो ही कॾहिं बि कंहिंखे पूरो आयो ई न आहे। बाक़ी जॾहिं बि को बि ईंदो आहे सिखण लाइ या सिखणु चाहींदो आहे त हुनखे टिप्स ॾेई छॾींदो आहियां, बाबा ईअं करे वठो। मिसाल को बि गवैयो आहे, हुन वटि को वियो आहे, हाणे हू जीअं हुन सिखियो आहे हू उहो ई सेखारींदो न, या पंहिंजो जेको आहे सो हुनखे को अहिड़ो माना को जादू करे छॾे त माना हीअ हिनखे जल्दी अची वञे सभु ईअं त। छो त हू अच्छा हिन में ॻाइणु सेखारण में सभिनी खां पहिरीं आवाज़ खे सही करिणो पवंदो आहे, सिधो करिणो पवंदो आहे, स्ट्रेट करिणो पवंदो आहे, बिल्कुलु माना जीअं कपिड़े मां गुंज कढी इस्त्री करे उनखे जेको आहे सो पोइ कटिंग करणी पवंदी आहे। हुन में गले में उहा असर, उहा माना महिनत
माना महिनत कराए हुनखे उहा ॻाल्हि विझणी हूंदी आहे त माना हुनखे गलो जेको आहे त हुनजो साथ ॾे। हाणे जीअं हू चाहे तीअं थी वञे, हुन लाइ महिनत हूंदी आहे। मूंखे ईअं पियो लॻे ॼण लोह खे पघराए उनखे कंहिं मोल्ड जे अंदरि जॾहिं विझिबो आहे त उन मां जेको तव्हां ठाहिण चाहियो। मूं सवेरे जेको ख़ान साहिब उमीद अली ख़ान जी ॻाल्हि कई, उस्ताद उमीद अली ख़ान जो जेको ॾाॾो हो असांजो, हुनजो जेको वालिद साहिबु हो, हुन रियाज़ ख़बर अथव कीअं करायो पंहिंजे पुट खे। सियारे में पाणी जे कप में विहारे, अधु ॿाहिरि अधु अंदरि, पोइ हुनखे रियाज़ कराईंदो। अच्छा, इन जो छा मतिलबु, इन जो लॉजिक छा हो? हुन लॉजिक इहो हो जो हिन जो पाणी थधे पाणी में ही वेहंदो, वेही रियाज़ कंदो त हिन जो आवाज़ जेको आहे सो कॾहिं बि ॾकंदो न। अच्छा, ज़बरदस्त। छो त थधे पाणी में जॾहिं तव्हां हथु विझो था त तव्हांखे हूअं ई ॾकणी अचे थी न। हा, ॾकणी जेका आहे तव्हांजे मथां तारी थी। त हुन में जेकॾहिं हू वेही रियाज़ कंदो, ही तरीक़ा हूंदा बुज़ुर्गनि जा ॻाइण सेखारण जा। हू जॾहिं माना थधे पाणी में वेही रियाज़ कंदो, रियाज़ में माना ईअं थींदो आहे त हिकिड़े सुर ते बीबो आहे, सा। हाणे साह जेको आहे जेसि ताईं साह हले, ठीकु आहे। हाणे हुन खां पोइ जेको आहे सो माना उन खां पोइ रे हले, पर हू जेसि ताईं साह पूरो थिए, हाणे हुन में साह जेको आहे न, साह हाणे तव्हांखे महसूसु थिए पियो मुंहिंजो किथे आवाज़ु ॾके पियो? न, सिधो आहे न, बिल्कुलु। इन ते ई महिनत थींदी आहे। अच्छा। ऐं अबूर बि सुरनि जे मथां ईअं ई ईंदो आहे। हाणे हू जॾहिं थधे पाणी में कप में पाणी कप में वेहंदो त हू जॾहिं आ कंदो त हू ॾकणी जो हूंदी, उहे सुके में बि ॻाईंदो त हुनखे ॾकंदो न हुन आवाज़। अच्छा, इहा वॾा तरीक़ा हूंदा हुआ बुज़ुर्गनि जा। वरी हुनखे पहलवानी कराईंदो, वरी हुनखे इहा तैराकी कराईंदो। अच्छा, स्विमिंग कराईंदो हुनखां, त माना हिन जो दमख़म पको थिए ऐं हिन में ताक़त अचे हिन जी आवाज़ में। मतिलबु हिकिड़े सिंगर खे सुठा जेके आहिनि फिफड़ जेके आहिनि, बिल्कुलु उनजो साह जेको आहे उन जी जेका आहे सा ताक़त उनजी ज़रूरी आहे त जीअं हू सुठा सुर लॻाए सघे। वरी हू ख़ुशि खुराक बि हुआ। माना ईअं सम्झो जो जेको असांजा वॾा ॿुधाईंदा आहिनि, जो चाचो बाबा वारा ॿुधाईंदा या चाचो उस्ताद फ़तेह अली ख़ान वारा ॿुधाईंदा, त असांजो जेको उस्ताद हो, उस्ताद उमीद अली ख़ान, हिकिड़े टाइम ते 12-12, 24-24 पाया खाईंदो। अच्छा, माना एॾो हू जानदार हो, इहो ख़ुशि खुराक हो, एॾो जानदार हो जो हुनजो ॻाइण बि अहिड़ो हो। माना ॻाए जेको आहे सो माना सभिनी खे विसारे। अॼुकल्ह जा जेके सिंगर आहिनि, ऐं बल्कि तव्हां खां पुछां त छा तव्हां पंहिंजी खुराक जो ख़्यालु रखो था? तव्हां बि ख़ुशि खुराक आहियो या मां नॉर्मल खुराक ते जेको आहे सो ॻाईंदा आहियो? ख़ुशि खुराक तमामु घणो हुयोसि बि ऐं आहियां बि, पर हाणे हिते बचिड़े वारी थी वई आहे त पोइ दिलि चाहे त हीअ बि हू खाए वठे, हीअ बि हू खाए वठे। मुंहिंजा असल में असांजो जेको असांजी फैमिली जेकी आहे उहा सभु माना जॉइंट फैमिली आहे। अच्छा, असां टई भाउर गॾु था रहूं, ऐं टिनि भाउरनि जी जेकी औलाद आहे उहा असां टिनी भाउरनि खे प्यारी आहे। हाणे मिसाल कोई बि माण्हू जेको माना खाइण ते वेठो आहे त उहो भाइटी अची असांजे घर में असांजे मुंहिंजे नंढे भाउ खे पुट जी औलाद आहे, वॾे भाउ खे बि धीअनि जी आहे, मूंखे बि धीअनि जी आहे। हाणे असां वेठा आहियूं, मिसाल कोई बि अची वई, भाइटी अची वई, भाइटियो अची वियो, त उहा खणी हुन जी वात में, माना पाण न आहे खाइणो, बसि ठीकु आहे, हीअ खाए वठे। बाक़ी बाबा जॾहिं हूंदो हो त मूंखे यादि ई न आहे जो मां माना दाल कॾहिं खाधी हुजे। बाबा खे ख़बर ई त हीअ खाइण जो वॾो शौक़ीन आहे। अच्छा, पोइ हू घणो कुझु माना आणींदा हुआ। वरी जेको आहे सो मिसाल को क़िस्मती माना को दाल का रधिजी वञे थी त बाबा वरी मूंखे परचाईंदो, अरे शाम जो तुंहिंजे लाइ मां हीअ खणी वेंदुसि, हू करे वठो, पलो करे वठोसि, ईअं कर, आकड़ो गोश्त खणी वेंदुसि, तूं हीअ फ़िलहालु खाए त सही, मुंहिंजी जान जा अज़ाब न ॾे मूंखे, ईअं न कर, उहे न कर। पर मां बि पको हूंदुसि, न खाईंदुसि। अच्छा, अच्छा, हींअर तव्हां पंहिंजी भाइटियुनि जी ॻाल्हि कई त उन ते वरी हिकिड़ो क्वेश्चन मुंहिंजे ज़हन में आयो त छा तव्हांजे ख़ानदान में का फीमेल सिंगर बि पैदा थी आहे, या फीमेल जेके गायक जेकॾहिं को अंदरि शौक़ु बि हूंदो त तव्हां उन्हनि खे मतिलबु इनकरेज करण जे बजाय डिस्करेज कयो आहे? छो जो अञा ताईं असांखे तव्हांजे ख़ानदान में
का फीमेल सिंगर नज़र कोन आई आहे। असल में असांजे शुरू खां वठी बुज़ुर्गनि खां वठी औरतुनि खे कॾहिं ॻाल्हायो न आहे। औरतुनि जे ॻाइण खे असांजे घराने में हू माना मायूब सम्झियो वेंदो आहे। अच्छा, इन जो सबबु छा? हाणे भला तव्हांजा कॉन्सेप्ट चेंज थिया आहिनि या न? उहो कॾहिं बि न थींदा, छो त असांजे जेको आहे माना घराणे में या जेका बि घराणा आहिनि क्लासिकल जा, हुननि कंहिं बि घराणे में तव्हां भले ई तव्हां सर्च करे वठो, हुननि जी मायूं न ॻाईंदियूं कॾहिं बि, छो त ही अजीब हुननि खे माना शुरू खां वठी, छो त ही माना ही ॻाए पोइ जेको आहे सो फलाणे जी धीउ आहे, फलाणे जी फलाणी आहे, फलाणे जी फलाणी आहे, त हू बुज़ुर्गनि खे ॻाल्हि वणंदी न आहे ऐं शुरू खां वठी ईअं कॾहिं थियो ई न आहे। ऐं तव्हां माना मिसाल ग्वालियर घराणो जी असांजो आहे, जीअं पटियाले वारा आहिनि, वरी हू कसूर घराणो आहे, वरी हू शाम 84 आहे पंजाब में, जंहिंखे बि तव्हां ॾिसो सर्च कयो कोई बि न माना उन्हनि जी मायूं असांजी कॾहिं ॻायूं न आहिनि। अच्छा, भला हाणे ईमानदारी सां ॿुधायो त छा हींअर तव्हां जूं जेके घर जूं छोकिरियूं आहिनि उन्हनि मां कंहिंखे सिंगिंग जो शौक़ु आहे? असल में सिंगिंग जो शौक़ु त हींअर उन्हनि खे हिन दौर में छा पोइ दौर में बि रहियो ई न आहे, छो त हू कॾहिं बि उन्हनि खे माना तरबियत अहिड़ी मिलियल आहे त असांखे ॻाइणो न आहे, असांजा मर्द ॻाईंदा आहिनि बसि। मतिलबु इहो हिकिड़ो तव्हांजो प्रिंसिपल आहे, तव्हांजो उसूल आहे तव्हांजे ख़ानदान जो, इन करे कॾहिं छोकिरनि पंहिंजे इन ख़्वाहिश जो इज़हार कोन कयो आहे। थैंक यू सो मच इकरार, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे स्टूडियो में आया, तव्हां असांखे एॾियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿुधायूं पंहिंजे ख़ानदान जे बारे में। नाज़रीन, उमेद आहे तव्हांखे इकरार वहीद सां जेका असां ॻाल्हि ॿोल कई आहे पसंदि आई हूंदी, ऐं जेकॾहिं तव्हांखे अॼु जी असांजी कचहरी पसंदि आई हुजे त पंहिंजा कमेंट्स सां असांखे ज़रूरु ॿुधाइजो, ऐं जेकॾहिं तव्हां असांजो चैनल अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त महिरबानी कंदा चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अल्लाह भाई।